बिजली जी डिघी लोड शेडिंग सबबि बार्डर जा कारोबारी माण्हू आख़िर रोडनि ते निकिरण ते मजबूर थी पिया। बार्डर शहर में बिजलीअ जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ राइस मिल्स एसोसिएशन जे सदर आदि बख़्शूणे जो तारूमल आदेश दोदाणी अख्तियार अली शेख हीरानंद जे सॾ ते हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब बार्डर खां राइस केनाल पुल ताईं एहतिजाजी रैली कढी सेप्को इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे लाड़काणो मेन रोड बंदि करे धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतिल थी वई। मुज़ाहिरे में शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमुनि जे STP अॻवान मोहम्मद आलिम बिरोही, मज़दूर फेडरेशन जे अॻवान इम्तियाज़ अली मसण ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवानी कंदड़ राइस मिल्स एसोसिएशन जे सदर आदि बख़्शूणे जो तारूमल मोहम्मद आलिम बिरोही मीडिया खे ॻाल्हाईंदे चयो त बार्डर शहर में सेप्को इंतज़ामिया पारां हर रोज़ हथरादू 18 खां 20 कलाक डिघी लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबबि असांजो कारोबार सख़्तु मुतासिर थियो आहे। शहरी सख़्तु परेशान आहियूं। असां हर महीने लखे रुपयनि जा बिल बि भरियूं था, पर उन बावजूदि असांखे बिजली नथी ॾिनी वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। इन एक्सियन लाड़काणो आला इख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त बार्डर शहर मां हथरादू लोड शेडिंग ख़तमु करे बार्डर जे शहरनि सां गॾु बार्डर जे कारोबारी माण्हुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।